कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो भरिसां ॻोठ बचियल अबड़ो वासी हसीना अबड़ो पारां बिरादरी जे बासरनि जी ज़्यादतियुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते औरत जो चवणु हो त ग़रीब मिसकीन आहे, संदसि अकेलो पुटु आहे जेको मज़दूरी करे घर जो चरखो हलाईंदो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त बिरादरी जे बासरनि मुंहिंजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। दांह करण ते हू मछिड़जी पिया आहिनि ऐं मुंहं खे माराइण जी कोशिश करे रहिया आहिनि, जंहिं करे हू ॻोठ छॾे शहर में रिहाइश पज़ीर थी आहे। कोर्टुनि मां पिणु फ़ैसिलो संदसि हक़ में आयो आहे, पर बासर ज़मीन तां कब्ज़ो छॾण लाइ तयार न आहिनि, धमकाए रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो त संदसि ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराए बासरनि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।